बची वही है ना। तू तो चाहे थी तो मां मरा, पर रब जी बाजा या आज़माइश जो मां बची थी वना। बिल्ली वारो साथ है, न को थो निकरे न को थी जिंद छुटे। चाची लिखियो मजी निराला कलम क्याड़ी न वहे। ये सूर तकलीफ़ूं ऐं बेइज्तियूं लिखियल हुयूं, न वरी छा आई ने धाणो वटसुल पींघ में लुॾंदी हुई। सॼी ख़बर आ धिकन थाबन में पली आई। हाणे ॻाल्हाई थी वॾे नाज़र नखरन में वेचारी पली आ। चाची गरीब घराणे में पली आया, बराबर पींघन ऐं हिंदोरन में नाया लुडी ऐं नई लाड कोड जी हामती हणा। बाकी इज्जत त हुई, को चवंदो हुयो त बाबा पाश कंदो हुयो। हिते त को न ॿुधण वारो न सुणण वारो ऐं न ई को मुंहिंजी पाश करण वारो। किस्मत कैद कयो आहे न त ईअं न हुजा हा। हाँ हिते तो सोढल तोले साह जो चादर विछायो वेठो है तो तू तो चढ़ी वे। जंहिंमल ॾिस छोकरे खे थियो अलाए चाहे पोपट वांगुरु वते तो फेरा ॾींदो ॼण दुनिया में हिकड़ी तू शहजादी पैदा थी आ। ॼण त का ॿी मिली न हुजेस। आऊं बॼ खां पो फीणा टोणा करायांस थी सके तो सा ये जेको ढरकी मिन मिन करे ॻाल्हाए तो न वो खणे कुहाड़ी हणई हिक थी आजी। चाची न सोढल पोपटा ऐं न ई मां को गुल। मां त हिकु आम ऐं सतायल छोकिरी आहियां। बस रूह में रहम अची वियो अथसि। इहा बि हुनजी महिरबानी जो मूंखे नथो चवे। तू इहा ज़हन मां ॻाल्हि कढी छॾ। को सोढल तो सा ईअं हलंदो आ। तू ॾी ॿिन में ॾिस त सोढल तो सा करे छा तो आ। चाची जेकॾहिं कुझु बि कंदो त मां हुनखे छा करे सघंदसि। मां त सुखनि लाइ ॼायसि पर ॾुखनि में आयसि। हिते न को धणी न साईं, तुझे ऐं सोढल जे रहम ऐं करम ते आहियां। वक़्तु गुज़री वेंदो चाची, ॾुखिया सुखिया साह पसाह गुज़ारे वेंदसि। इहो पतो पइजी वेंदे रुगो सोढल खे अचण ॾे। हा छा थियो आ मां, छा थियो आ? छा थियो आ मूमल? अलाए चाची खां पुछ। समझी वियुसि। तू केॾां वियो है? मां वियोसि होॾे बनीअ ते। ज़फर कोन आयो, ये अचे हा न उॾाए छॾिया असां। अरे अब्बा इहो ज़फर वरी बि सोलो आहे। ही जेका ॾाइण आहे न इहा ॾुखी थी असांखे लॻी आहे। केर? ये मूमल? आई आ ऐं चए थी मां त तलाक वठंदीसांस। तलाक? अमा ये तू छा चई रही आहे? तलाक? ये मूमल मूंखां वठंदी? हा हींअर मूंखे चयो अथसि मां त तलाक वठंदसि। जेकॾहिं न मुड़ियो न आउं त कोर्ट ते वञी चढ़ंदसि। हा मूमल? हाँ ये अमा छा थी चए? ॿुधी पई? थोरो दाद ॾिनो माए त दिमाग़ ई फिरी वई, मथे ते चढ़ी अची वेही रही है। हाँ? न सोढल मां त ईअं सोचे बि नथी सघां। सोचे भी न थी सगी। बाक़ी अम्मा कूड़ थी ॻाल्हाए, तू सची आई। मूं चाचीअ जी कूड़ जी ॻाल्हि न कई, मां त पंहिंजी ॻाल्हि कई। तू जेॾो ऐं जहिड़ो बि कसम चए न त मां खणा। बाक़ी जेकॾहिं हरूभरू मारणो अथई न त मारे छॾ। खणीस बि चोरे कूड़ी मकार कूड़ त इहे थी ॻाल्हाए ऐं कसम त इहे थी खणे इहा छोकिरी ॼण उञायल बकरी पाणी ते हुजे। हा चवण महल अगरी हाणे त ॾिस लुड़क थी ॻाड़े। ॿीहर ॿुधुमि न मां हिन जो वजूद बि न रहंदो।
थोरो मान ॾिनो मां मथे ते चढ़ी अची वेही रही आहे। ॿुधे थी न, मतलब मथे में फेरी हुजे। सोढल जी झड़प थई, हाथी हंधो न चुरंदो आहे। तूं छाई थोरो मान मिली त मथे ते चढ़ी वई आहे। बस कर हाणे इहो निमकण। सोढल खे ॾिसी वधीक लॻी पई अथसि। तोखे डीएसपी वटि बयान ॾियणो पवंदो। बयान? हा, गाॾी में हलूं था, तूं वटसि बयान ॾेई मोटी अचां। बयान कहिड़े सिलसिले में ॾियणो आहे सरदार? त छोकिरी ख़ुदि कैनाल में वञी टपो ॾिनो आहे। डीएसपी वटि छो? बाक़ी मुंहिंजे आॾो ॾींदे छा? हिनखे बयान ॾियणो ई न आहे किबला, खणी हली ॾियारियोसि। न हलंदो छो न? ॾींदो बयान, कीअं बदल? सरदार, छोकिरीअ पाण कैनाल में टपो ॾिनो ई न आहे। ॿुधव न सरदार, मूं छा चयो? सॼो मच ई हिन जो मचायल आहे। जुड़ियल, मूं मच नाहे मचायो, पाण मतो आहे। दादर खे ॿियो केरु ॿुधाईंदो जो शहबाद खान खे सॼे इलाइक़े में खणी ख्वार कयो अथसि? अड़े शरीफ़ माण्हूअ ते जेके आङुरियूं खजंदियूं आहिनि, हुनजो तोखे अंदाज़ो न आहे। बादल सरदारनि ऐं ऑफिसरनि वटि ॻाल्हि पहुती आहे। जुड़ियल गाॾी तयारु आहे न? हा सरदार, ड्राइवर बि बीठो आहे। हल बदल, जल्दी कर। मूंखे अधु कलाकु छॾियो, कपिड़ा मटे अचां, मेरा आहिनि। न टाइम त नथो न बादल? न टाइम्स छो? जेको बयान आहे उहो ॾियण खां केरु बि रोके नथो सघे। पोइ न टाइम्स छो सरदार? जेको बयान आहे छा मतलब? सरदार, इहो डीएसपी साहब वटि पाण ॿुधिजो। वञो वरी न अचजांइ। ॾिसां त कीअं थो जीअरो रहे। सरदार खे अखियुनि में तो सुर्मो विझी नादान। सतार, तूं न देरि कंदो आहीं त हीअ दिलि ॿुॾल रहंदी आहे तुंहिंजी यादुनि जी ॿोॾ में। देर सवेर नथी मारे कमल। असल में जेका ॻाल्हि चवंदो रहियो आहियां हमेशा, उहा ॻाल्हि थी मारे। कहिड़ी ॻाल्हि चवंदो रहियो आहीं सतार? त मासी शबाना ऐं दादन जी सिरी ऐं संदन एतमाद खे जेको धक रसाइण वारो ख़ौफ़ आहे न, सो खपुर वांगुरु खाइण थो लॻे कमर, त अचण खां रुकिजी थो वञा। सतार, इहो ख़ौफ़ त मूंखे बि आहे न। अधु दादन जी जेका हैसियत आहे उहा छिप वांगुरु किरे थी त दॿिजी थी वञा। सतार, न चाहींदे बि थोड़ा छिकिजी थी वञा। दिलि हुरखुण में लुछण लॻंदी आहे, बस में न रहंदी आहे सतार। न त अम्मा अदा जी इज़त जो अहसासु मूं आॾो बि जबल वांगुरु कर खणी बीह वेंदो आहे। पाण खे पले वञ कमल। दिलि नथी पलजे सतार। मञा थो कमल, एहसास बि अथमि, पर असां ॿिन्ही खे दादर जो लिहाज़ रखणु खपे। न सिर्फ़ इहो, पर जॾहिं न शक जी ॿिमुही बला कर खयो त ॿई ॾंगिजी ऐं ॾंभिजी वेंदासीं, त दुनिया में रुसवाई अलॻि। संभाले वञ कमल, पाण खे संभाले वञ। कोशिश कंदसि सतार। कमल जी अम्मा, छा थी सोचे? गुमसुम आई? अम्मा, का सोच थी ज़हन में? अम्मा, ज़हन में सोचियूं ई हूंदियूं आहिनि, ॿियो छा ई। माण्हू न सोचे त पोइ जानवर आहे न। पोइ बि कुझु न अम्मा, ईअं ई। छा ई कमल? कुझु न अदा, अम्मा पुछियो त गुमसुम आई, हिनजे करे चयो ईअं ई। का ॻाल्हि आहे छा? अदा,
हिकु मसलो आहे पर कावड़ जे न ते चवां कावड़पुस छो तोखे त भाउ जी हैसियत में प्यार ॾिनो अथमि। अदा वॾो भाउ पीउ जी आचार बि हूंदो आहे। बिल्कुल पर का वाइड़ी ॻाल्हि न कजांइ। न मां रोज़ जी वेल खां निबेरो भलो। चओ कंवल मूंखे वधीक परेशान न कर। रोज़ जी वेल खां हिकु भेरो निबेरो भलो। चओ कंवल मूंखे वधीक परेशान न कर। अदा मुंहिंजो ऐं अम्मा जो कसम खण त कावड़ बि न। बिन्ही जो कसम। जज़्बाती भी न थींदे को तकड़ो कदम भी न खणंदे। कंवल मूंखे वधीक परेशान न कर। कसम खयम न। ये ॿार थी वई आहे, हिन ॾे ध्यानु ई न ॾे दादा न। ॿार नाहे अम्मा, छॾेसि त चवे। अदा शफना हज़ार ॿार ॾिनी। हिते घर अचे थो धमकियूं थो ॾे। जेको रिपीटर एफआईआर मूंखे लॻो हो ऐं मरी बची हुयसि सो मां खे हयो हुयई। अदा छा थी वियो अड़ी छोरी तोखे छा थी वियो? चवण ॾे अम्मा मूंखे चवण ॾे। रोज रोज बेइज्जती बर्दाश्त न थी थिए। घर अची ऐं चए थो त संग जो न्यापो मोकिलजाए। अदा मुंहिंजो ऐं अम्मा जो कसम खण त कावड़ बि न। जज़्बाती भी न थींदे को तकड़ो कदम भी न खणंदे। रोज थो उभरे कारो सिजो, रोज थो उभरे कारो सिजो। तो खा लिया? दिया थोड़ा पानी डुबता पिया। जी अम्मा। अम्मा मट त खाली आ।
भरींदीअ कोन त खाली न हूंदो त छा हूंदो? अम्मा भरियां बि किथां, पंहिंजे घर में नलको कोन्हे, ॿाहिरि ॿियनि जे घर वेंदे भउ थो थिए। भउ छा जो? पाणी भरे मोटणो आ, उञ मरऊं सुठो आ। अम्मा मीरल घणो तंग थो करे। नसीर अचे त उल्को लाहियां, नलके जे लाइ बि चवांसि। घर जो घर में हूंदो त न उल्को न ओसीअड़ो। अम्मा छा ख़बर इंसान जी अलाए केतिरी हयाती, हुजऊं अलाए न हुजऊं। आसी तू वे, मूंखे ॾे गिलास त मां पाणी पियारे। दिलो खाली आ बादल। खाली आ? ॿुधाई हा त नसीर खे चवां त भरे अचे हा। ठीकु आ पुट। शहबाज बार बार छो थो घुराए तोखे? चवे थो त बयान हली ॾे DSP वटि त नूरीअ पाण खे पाण वाह में उछलियो आ। पोइ तो छा चयसि? नूरीअ ख़ुदकशी कई आ छा? न हरगिज़ न। त पोइ इहो बयान मां कीअं ॾींदुसि? मूंखे धमकियूं ॾिनियूं अथसि, मारण जूं ऐं ॻोठ छॾण जूं। न न। हा मासी, जे मां मरी बि पवां न त तूं हिमत न हारजांइ। नसीर आहे, दिलि हारण खां बहितर आहे त हालतुनि जो मुक़ाबिलो कजे। ख़ुदा तोखे ॼमार ॾींदो पुट। हुई नूरी जंहिं लाइ परेशान हूंदी हुयसि, हाणे मूंखे छा थींदो? हयातीअ जा ॾींहं ॻणणा आहिनि बस। हयातीअ जा ॾींहं ॻणणा आहिनि। नूर नबी, तूं संघार खान के सुञाणी त हू मिस्कीन गरीब किथे रहंदो आहे। तोखे इन करे अणायो अथम त तूं वॾी सघ वारो आहीं। सोचिम त तोखां ई पतो पुछी वठां, ॿुधाईंदे त किथे रहंदो आहे सांघी झांगी संघार? सरदार मां ऐं सरदार ना नूर रबीना, तूं भुलियो आहीं। तोखे शायद ख़बर हूंदी त संघार गुजरात में कबीलो बा हूंदी। तोखे ख़बर तॾहिं त चयुमि त वीचारे संघार जो ॾस पतो ॾे। किबला न त तव्हां ई एड्रेस ॾियोसि मौला जी महिर सां। किबला बिल्टी करे खणी आया आहियूं। बस सरदार एड्रेस लॻायसि हज़रत इज़राइल जी, पहुचण में देरि ई न कंदो। सरदार ज़मीन मुंहिंजी मां कसी निकितल आहे, तो बि नंबर जे अध मां। तव्हां नंबर जे मोहड़ या पांत मां कढी वञो, असां रोकियो न आहे। तो कसी ड्राहण खां अॻु में ईअं चयो ऐं ॿुधायो। इन ये कसीअ खे 40 साल थिया आहिनि। मथे सरकार, इन कसीअ खे 40 साल थिया आहिनि। कमाल था कयो किबला। अबन ॾाॾनि खां इहा कसी वहंदी थी अचे, हिन खे हाणे यादि आई आहे त मलणीअ लाइक़ु, पर तव्हां अलाए छो मां ठाहियो मौला जी महिर सां। बस बस करे न, जेको बरसंदो आहे यार सो बोड़े मारींदो आहे। छा थो चवीं? तूं इहो नंबर आबाद कंदे? जेको हुकुम सरदार, ग़लती जी माफ़ी। चवंदव त न कंदुसि, पियो हुजे वीरान। ॿियो छा कंदे? जेको चओ। तूं ॿुधाए पाण, मां त कुझु बि न आहियां। तूं फ़ैसिलो ॿुधाए, मूंखे क़बूल आहे। पंहिंजे ख़र्च ते नई कसी कढायां थो किबला। छॾियोसि हिनखे। कसी निकिरे त पोइ रहियूं खुयूं कसरूं कढांसि। हा, रहर कसरूं कढांसि। तूं कहिड़ी हस्ती आहीं जो शफन खे सेखत ॾींदे तां खणी जी पहुतो आहीं, ॼण त शफन झिरकी हुजे। ऐं ही वॾो बांस ॿुध मदा हाणे हली तां। मासी मज़हर सां तके तोरे ॻाल्हाए। घुराया थी ताराज़ीअ वटि, तोरे लफ़्ज़ थी ॻाल्हायां। कद कसो वज़न वाई, वॾो आयो तकड़ तोरण। हाणो
धाणो सा तो दामन सा गालाए धाणो धणकिया ने धणकी ना है जो ये तो गालाई हिक त 4 ॾींहं वॾी ऐं ॿियो तूं औरत थी पई आहीं न त तोखे पतो पइजी वञे हा हाणे बुधम इज्जत ला करी ने त हलियो वन हिता पाणा नी शफन ऐं सोराब के चवे त फसल न बनायो थम शफन जी सट पचाड़ का सोली काने थारी हकल ते साकी अची पहुतो आही तमता शफन वुजू न टोड़े विजे कोन थो टिजा तुंहिंजे शफन खां साम्हूं आयो न त इहे चौंक फेराए छॾींदोमांसि मां काके सोराब खे चवण आयुसि त मुंहिंजो इहो वड़ न आहे जो मां इहे फसल ॿोड़ाइण जो खसीस हरकतूं कयां छाते खणी हुकूमत ते खयो थी मज़हर काका शफन खे सम्झाए त इहे ॿाराणियूं छॾे न सदस चवण ते ॻोठ छॾींदुसि ऐं न ई संदसि डप में अची हिसजी वेंदुसि ॿियो त मूं फसल ॿोड़ायो ई न आहे इन लाइ तोड़े आयुसि काका त हिन खे रोक न त पोइ मूं ते मयार न आहे तो ते मयार ॾिनी बि के है मिस्टर खान आयो हला करे चवे थी हलियो वन हिता त धाणो सुझे थी धाणो धणकिया नि धणकी ना है मज़हर तू वञ मां शफन खे सम्झायां थो ऐं तू बि कुझु ध्यानु कंदो कर जिन तव्हां कंदा रहियो त बुह जी भरी पुटा सामना आहियूं जो गंढ खोले खिंडेरे छॾींदे वञ हाणे मूं लिहाज़ कयो त तव्हां ॿई इज़त लाइक़ु आहियो तव्हांजे कननि ते पहुचायां पर तव्हां साॻी शफन वारी ॿोली था ॻाल्हायो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो जे हाणे न शफन तकड़ कई त मज़हर जी मुक मिर्गी वारो मौत हमरा बाय हाथी जंहिंजी मुक मिर्गी ॾींदी अची बि ॾिस हाणे धाणो जो रुख चढ़ी बि ॾिस ए सट के सां सिजायल हूंदे धाणो धणकिया ने धणकी ना है सोट सोढल कंहिं बि फैसले ते कोन थो बीहे न त कासिम करंट खारे या मारे कहिड़ो फ़ैसिलो कासिम जेका शहबाज खान लाफ आई आहे न उन जो गुबार हिन हियांव ते ज़हर वांगुरु वलोटा थो जे वलोटा दिल त चवे थी न शहबाज खान खे चकनि सां चॿाड़े कमंद जी पोली जीअं उछले छॾियां सोट सोढल हिक ॻाल्हि ते बीहे ई नथो गेंदो कासिम कुझु वक़्तु साहब खां कम वठ सप खां ॻाल्हि चढ़ियल आहे अनवर मूंखे 2-3 चकर घुराए हिसाइण जी कोशिशि कई अथसि तोखे हा ईसन शहबाज खान अंदाज़े खां बि चढ़ी वियो आहे मूंखे ॻोठ छॾण जी धमकी इहा हद न आहे औरतुनि जे एतिराम जा लीका लताड़े ऐं हाणे वरी असांखे लताड़ण लॻो आहे बादल असांजो ऐं सोढल जो साणस टकर छाते थियो औरतुनि सां ख़राब सलूक ऐं सोच ते ॿियो भला असां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां नाबरी वारी आहे सिर्फ़ इन्ही ॻाल्हि ते न हिक पासे ॻाल्हि करणी पवंदी अनवर कीअं या त पोइ हलो ख़ासि माफ़ियूं वठूं ऐं पोइ पोतियूं पाए घर सुम्ही पऊं या खेसि ॿुधाइणो पवंदो त राज जे माण्हुनि वटि इज़त ऐं नफ़्स आहे कासिम इहो मामिलो सोढल सां हलणु ज़रूरी आहे ठीकु आहे सोढल न जेकॾहिं कंहिं राय ते न पहुतो त कासिम करंट हारे या मारे सरदार फसल के बे न मज़हर बोड़ायो आहे मज़हर हा सरदार मज़हर मज़हर जो एतिरो मथो ख़राब छो आहे छा मां तव्हांखे इतलाउ ॾियण मुनासिब सम्झम सरदार बाक़ी तव्हांखे वठी हली जहिड़े जे लाइ न चयो न वरी मुंहिंजे तरफ़ां हली लठ कुहाड़ी हणंदव चवंदुसि त चिड़ी पवंदे शफन चइमि त मज़हर खे मारे अची सरदार खे इतलाउ करे हा क़बर में लभे कुझु कोन ज़ोर से ख़त्मनि ते विठला तव्हां न कर शफन मिठल सही थो चवे लोह खे लोह कटींदो आहे दत से धूड़िया कढाए पोइ हिते अची हा ईअं ठलो ॿुधाइण आयो आहीं शफन क़बर बि ठाहींदो ऐं ख़त्मनि जो बंदोबस्त बि कंदो
न त संदसि ज़मीन नाले करण बजाए ॿिए जे नाले कंदुसि। ॿिए जे नाले कयो त कोन्हे था सरदार? तपेदार वटि बि सोराब ऐं शफ़न जो नालो लिखारायव, मुंहिंजे नाले करायो त मां सभिनी खे पाणे थो पुॼां। ही फार्मी कुकड़ वीचारो। सरदार रोक मिठल खे ॾिनो मांसि न पेट वारो फायर त फायर ब्रिगेड घुराणी पवंदई। ओए चवंदो आहीं त सरदार जे अॻियूं था ॻाल्हायो। अहिड़ा अटे ते चटी तो वटि हूंदा न त सरदार ओताक ऊंधी त हूंदा ई न। तूं वञ मज़हर जी मुंडी आणे त ओताक जे अॻियां टंगियां त जीअं हर को ॾिसी सबक सिखे। मज़हर मिलंदई मौत सां मुलाक़ात कंदो त ही शफ़न शेर आहे।